अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल जहांगीर में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। तो अगर तव्हां हीअ अपडेट न ॾिठी त तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदो ऐं तव्हां पोइ पछताईंदव। तो जहांगीर ड्रामे जी हिकु राति एपिसोड अची चुकी आहे ऐं ॿियो एपिसोड अॼु राति बि अची वेंदो ऐं तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। तो हलूं था कहाणी जे तरफ़। तो रेस हाशमत खान कमदार खे सम्झाईंदो त असां बार बार दिनू खे सम्झाए चुका आहियूं। दिनू ज़िद करे वेठो आहे त मां हाल हार में स्कूल खोलाईंदुसि। दिनू जो इहो ख्वाब अधूरो रहिजी वेंदो ऐं कमदार हाशमत खान खे चवंदो त मूं दिनू खे बार बार सम्झायो आहे पर हू मुंहिंजो चवणु कॾहिं बि न कंदो। रेस हाशमत खान दिनू जे ख़िलाफ़ कमदार खे चवंदो त तूं दिनू खे बार बार न सम्झा ऐं उनखे हाणे मां सम्झाईंदुसि हथियार ज़रिए। ऐं ॿिए पासे दिनू रेस हाशमत खान खे चवंदो तोखे जीअं करिणो आहे वञी तीअं कर। मां हर हाल में स्कूल खोलाईंदुसि ऐं ॻोठनि जे ॿारनि खे ज़रूरु पढ़ाईंदुसि ऐं उन्हनि खे तइलीम खां आगाह ज़रूरु कंदुसि ऐं उन्हनि खे कोडराहट में ज़रूरु छॾाईंदुसि। उन्हनि जे हथ में तूं किताब ॾिसंदे किताब ऐं ईअं करण सां रेस हाशमत खान खे बाहियूं लॻी वेंदियूं। रेस हाशमत खान ईअं चवंदो त मूंखे लॻे थो तोखे मौत जो कफ़नो ॿुधणो पवंदो। अगरि तूं ज़िद कंदे त पोइ मुंहिंजे हथ तोखे केर बि कोन बचाईंदो। ऐं पोइ रेस हाशमत खान इहा सोचींदो त अगरि दिनू स्कूल थो खोलाए त पोइ ॻोठ वारियूं नियाणियूं मुंहिंजी ख़िदमत कोन कंदियूं ऐं पोइ उन्हनि जे हथ में कोडर कोन हूंदो। पोइ उन्हनि जे हथ में किताब हूंदो। तो अहिड़े हिसाब सां तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।